अस्सलामुअलैकुम दोस्तों, मुश्तबा तनियो हाज़िर आहियां। दोस्तों तव्हांखे ॿुधाईंदो हलां त अॼु वरी हिकिड़ी नई ख़ुशख़बरी गवर्नमेंट ऑफ पाकिस्तान अवाम लाइ ॾिनी आहे त पेट्रोल जेको आहे सो वरी 30 रुपया महांगो, यानी कि पेट्रोल हिन महिल पहिरियों मिलंदो हो 150 रुपया, हाणे 160 रुपया बि न, 170 रुपया बि न, 180 रुपया बि न, 200 रुपया बि न, 210 न, 237 रुपया अॼु खां रेट थींदो। ऐं इन हवाले सां अवाम जा छा रिएक्शन आहिनि, अवाम सां मौजूदु आहियूं, बाज़ार आहे हिकिड़ी हिते असां मौजूदु आहियूं, कुझु दोस्तनि खां असां पुछंदासीं उन्हनि जो छा रिएक्शन आहे। हे भाऊ पेट्रोल ख़ुशख़बरी तव्हां ॿुधी पेट्रोल महांगो थी वियो आहे? असां त अञा ख़ुशख़बरी कोन ॿुधी आहे, ॿुधंदासीं त साइकिल मोटरी खपाईंदासीं। न त पोइ तव्हां छा था सम्झो, मतिलबु इहो इन सां कहिड़ो फ़ाइदो तव्हांजी ज़ाती ज़िंदगी ते कहिड़ो असरु थो पवे? असरु पए थो, हक़ी ॻाल्हि आहे, किथे जिते 150 रुपया लीटर तेल मिलंदो हाणे असांखे उहो मिले थो 260 रुपया। 60 रुपया कोन थियो आहे साईं, अञा 237 रुपया थींदो राति थींदो। हा बसि उहो जेको थियो त बसि साइकिल मोटर खपाए सुराब साइकिल वठंदासीं। न त तव्हांजी ॾियारी केतिरी आहे? ॾियारी 500 रुपया आहे। ग़रीब माण्हू काॾे वञे, 500 रुपया कमाए बच्चनि खे खाराए, या गाॾियूं हलायूं, या ॿियो को कारोबार कयूं। न घी बि चवंदा 700 रुपया थी वियो आहे। घी बि 750 रुपया थी वियो आहे, 700 न थियो आहे, 750 रुपया किलो। 750 थी वियो आहे। 750 रुपया। पोइ 500 मां तव्हां कीअं, मतिलबु शाम जो ॾियारी 500 रुपया तव्हां करे, पोइ शाम जो 200 रुपया उधार वठी घी जो किलो वठंदा आहियो? न सर, बसि हाणे बचड़नि जो ताईं गुज़र सफ़र करिणो आहे, मिड़ी पट सट जान, छा कयूं, महांगाई वॾी थी वई आहे। इमरान खान बोलो, शहबाज शरीफ़, ज़रदारी केरु बोलो आहे? भाऊ ॻाल्हाए कोन था सघूं, वज़ीर आला हर कंहिंखां जेको ईंदो न उहो चवंदो मां भलो आहियां। हा आहिनि हिक ॿिए खां वधीक पाण सम्झी सघूं था। त हे दुकानदारो भाऊ तव्हां छा था सम्झो, केरु भलो, इमरान खान, ज़रदारी, केरु भलो? दादा शहबाज शरीफ़ सुठो आहे। शहबाज शरीफ़ हे साईं हामी आहे, नून लीगी आहे, हे साईं पको जेको आहे छा चवंदा आहिनि, छा चवंदा आहिनि हुनखे? हामी न, अञा ॿियो हिकिड़ो लफ़्ज़ हूंदो आहे, छा पटवारी। पटवारी असां सां मौजूदु आहे। हा दा पटवारी, तव्हां छा था सम्झो त अञा बि शहबाज शरीफ़ भलो आहे? असांखे ॾाढी ख़ुशी थी थिए जेॾी महिल शहबाज शरीफ़ तेल चाढ़ींदो आहे या महांगो कंदो आहे त ॾाढी ख़ुशी। तव्हांखे अंदरूनी तौरु कीड़ो जाॻंदो आहे? सर असल में हेॾी महांगाई कई अथनि त भला उनजो रिएक्शन त खणनि न, ग़रीबनि खे कुझु भला फ़ाइदो ॾियो, या ग़रीबनि खे हर महीने तव्हां 10,000 ॾियो। भाऊ तव्हां छा कंदा आहियो? अब सब्जी खपे न अदा सब्जी वारो बि असां गॾु मौजूदु आहे। सब्जी मतिलबु तव्हांखे ख़बर आहे तव्हांखे त अॼु पेट्रोल किथे पहुतो आहे? पेट्रोल त 210 रुपया थी वियो आहे, ॿुधूं था त सुभाणे 250 रुपया लीटर थो थिए। 270 रुपया राति 12 खां। भाॼी हिकिड़ी सस्ती आहे, ॿी हर शइ महांगाई आहे। न तव्हां भाॼी तव्हां जेको आहे सस्ती खपायो था, त तव्हां ॿुधायो त तव्हां जेको आहे तव्हां मतिलबु कमाईंदव केतिरो? ज़ाहिरी शयूं त महांगियूं वठंदव, खपाईंदव सस्तियूं वठंदव महांगियूं, सर्वाइव कीअं कंदव? कमायो इहे 400-500 था चई 5 मां कुझु थिए कुझु कान थो। ग़रीब माण्हू वञूं था, वञूं काॾे, कारो पथर बि कान थो मिले जो वठी खाइजे। हाणे असां हिते सूरत में अची विया आहियूं त पाण खे पेट्रोल ॾिए, पाण खे भाउ था ॾियूं। पेट्रोल महांगो आहे, पाण बाइक महांगो सां वठी पाण खे भाउ ॾींदासीं, पता कुझु त हुकूमत खे असर थो पए त को ग़रीब माण्हू वञे काॾे। हाणे चई सही आहे 5 मां वठूं छा, खंडरे जो किलो वठूं या गिह जो किलो वठूं? अच्छा, न त पोइ तव्हां छा था सम्झो, इमरान खान भलो आहे हो या शहबाज शरीफ़ भलो आहे या ज़रदारी भलो आहे? इन खां त इमरान खान सही हो, भला जहिड़ो हो तहिड़ो, त पोइ 150 रुपया लीटर हो त हर शइ सस्ताई त हुई न। गिह जेको 100 रुपया किलो मिलंदो उहो हिन 600 रुपया किलो थी वियो आहे। अच्छा, हे भाऊ आयो हेॾां अचो आहे, हिन खां इंटरव्यू था वठूं। अदा तव्हां छा था सम्झो, पेट्रोल किथे पहुतो आहे? पेट्रोल बाबा ॾिसो ॾींहों ॾींहुं ज़रूरत थी न वञे, माण्हू जेको आहे सो ग़रीब माण्हू जेको आहे छा करे 2-3 ॾींहंनि ॾिसो था, हिकिड़ो दफ़ो 30 रुपया, ॿियो दफ़ो 30 रुपया। इन खां त इमरान खान भलो हो न। इमरान खान भलो? न ओॾी महिल इमरान खान ओॾी महिल चओ पिया इहो त हरामी आहे, हिन खां वधीक त बेकार माण्हू कोन आहे, ओॾी महिल चओ पिया चओ ईअं? उमिरि त ज़ाहिर आहे जेको आहे चऊं पिया, पर असांखे कहिड़ी ख़बर त हे बि ईअं थींदा, हे त उन खां वधीक थिया न। न त हे त चवंदा आहिनि, सिंधीअ में चवंदा आहिनि त आज़मायल खे आज़माइणो, धूड़ मुंहं में पाइणु। त हिननि खे त तव्हां 4 दफ़ा आज़मायो पहिरियों बि। सही सही सही। हां त पोइ इहो जेको आहे वरी सागरनि खे आणो, वरी तव्हां छा था सम्झो त इहो तव्हां कंदा छा आहियो? हा असां जेको आहे पंहिंजो दुकानु आहे जेको आहे सरेबाग शहर में। अच्छा, तव्हांजो पंहिंजो दुकानु आहे, त पोइ केतिरा ॾियारी केतिरा कमाईंदव? बसि जेको आहे वॾो दुकानु आहे, माना हे ईअं कोन्हे को जेको आहे पेट्रोल जो आहे, डीज़ल हिन हुनजो, कारपेटनि जो, अख़बारनि जो। को पेट्रोल पोइ तव्हां राति स्टॉक करे रखंदव पेट्रोल जो दुकान ते? हा स्टॉक करे रखंदव, ज़ाहिर आहे रेट चढ़ंदा तव्हां त खपाईंदो ई कोन। हा त ज़ाहिर आहे त ईअं त थींदो न, पाण खे तब्दील न आहे करिणो। इमरान खान तब्दील अचे, शहबाज शरीफ़ अचे, पाण खे तब्दील न आहे करिणो। तव्हां उन रेट ते खपायो न, उन रेट ते खपाईंदा आहियूं, पर हाणे जेको आहे जॾहिं ॾिसो था जॾहिं ॾिसो था छा मतिलबु, मां ॾिसो न तब्दीली इमरान खान कोन आणींदो, ज़रदारी कोन, तब्दीली त तव्हांखे मूंखे आणी आहे न। तव्हां 12 ताईं साॻियो रेट हलायो, दुकान
दुकान बंदि न कयो पंहिंजो त तब्दीली अची वेंदी। न उहो सही आहे बिल्कुलु तव्हां वारी ॻाल्हि, पर ॾिसो दादा हाणे जेको आहे जॾहिं असां त खणी हल्को आहे दुकानु, असां कोन था चवंदा को असांजो न तूं पाण चओ न मुंहिंजो वॾो दुकानु आहे, हल्को फुल्को दुकानु आहे। आहे मञूं था, वॾो दुकानु बि आहे। हाणे इहो मजबूरी जो फ़ाइदो वठणु ग़रीबनि जो त बाबा हाणे जेको आहे रेट चढ़ंदो स्टॉक, हाणे इहो ई जेॾी महिल रेट किरंदो त पोइ खपाईंदा आहियो, पोइ छो खपाईंदा आहियो, पोइ तव्हां स्टॉक करे रखो त बाबा किरे थो रेट। न ईअं सफ़ा रखी बि कोन अचंदा, ॾींदा बि आहियूं, पर माना को माना ग्राहक जेको आहे न उनखे न ॾींदा, उहो दरारो जेको आहे उनखे जेको आहे बाबा चवंदासीं त कोन्हे को। अच्छा बसि इशारे खे ॾींदासीं। माना तव्हांखे महांगाई एतिरो फ़र्क़ु न पवंदो, तव्हां पेट्रोल त तव्हांजो पंहिंजो आहे न, तव्हां हिकिड़ो फ़र्क़ु पवंदो पेट्रोल महांगो असांखे पेट्रोल असां पाण ॾिसो था त वठूं था न, वठो था तव्हां पाण पैसा असांजे जरा लॻल जो पंहिंजो हूंदो न, त मतिलबु पोइ बि मतिलबु तव्हांखे एतिरो अच्छा पेट्रोल महांगो थींदो छा घटि खपंदो, हा घटि यूज़ थींदो, मतिलबु माण्हू घटि इस्तेमालु कंदा। उहो त ज़ाहिर हाणे गुरू त जेको आहे घटि यूज़ कंदो न। अच्छा चलो महिरबानी दादा। दादा हे असां सां गॾु हिकिड़ो ॿियो हमराह आहे, ऐं जेको आहे सो हिन हे बि हिकिड़ो ॾिहाड़ीदार मज़दूर आहे, हिन खां रिएक्शन वठंदासीं पेट्रोल जे हवाले सां महांगाई किथे पहुती आहे। दादा तूं छा कंदो भाउ? अदा चंपली खपाइंदा चोंपलू खपाईंदो आहीं। ॾिहाड़ी केतिरो मज़दूर आहीं या पंहिंजो दुकान ते? न मज़दूर मज़दूर केतिरी मज़दूरी अथई? 300 300 रुपया मज़दूरी, ऐं जेको आहे 300 मज़दूरीअ मां पोइ तूं ॿुधाए त तूं गुज़ारो कीअं कंदो हूंदे? 300 रुपया तक तक़रीबन हाणे पेट्रोल थियण वारो अथई, साईं गुज़ारो ई नथो थिए सफ़ा। पोइ छा इरादो अथई? महांगाई थी आहे ॾाढी। शादी थियल अथई? हा साईं। ॿार घणा अथई? 2 साईं। 2 ॿार अथई। ॿारनि जो पढ़ाई वढ़ाई जो ख़र्चो, खाइण पीअण जो ख़र्चो कीअं कंदो आहीं तूं? साईं बसि मिड़ई गुज़ारो शइ बि पर एतिरो नथो थिए अञा। न 300 में तूं कपिड़ा पाए बीठो आहीं, सुकून सां बीठो आहीं, टेंशन ई कोन अथई, चईं थो हा साईं को मसइलो कोन्हे, त कॾहिं निकिरंदो आवाम, कॾहिं उहो जाॻंदो, कॾहिं निकिरंदो एतिजाज, कॾहिं कंदो गवर्नमेंट जे ख़िलाफ़ु? साईं ॾिसूं साईं ॾिसूं साईं दोस्तो ॾिसो था असां वटि अहिड़ी आवाम आहे जेकी सुती पई आहे, ते ॾिसंदासीं थींदो कंदासीं, करिणो कुझु कोन्हे। ठीकु आहे, महांगाई को फ़र्क़ु ख़ासि एतिरो पवे कोन थो। हाणे जेको आहे सो वरी असां इनशाला वरी ॾिसंदासीं, नेक्स्ट टाइम ॾिसूं था, वरी असां तव्हां मिलंदासीं। इन सां गॾु मूंखे इजाज़त ॾिजो, नेक्स्ट टाइम वरी कंहिं ॿिए टॉपिक सां पब्लिक खां व्यूज़ वग़ैरह तव्हां वठी तव्हांखे ॿुधाईंदासीं। इजाज़त ॾिजो, अल्लाह हाफ़िज़।